अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां खैरियत सां हूंदा। अॼु पाण पढ़ंदासीं प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस यानी ज़माने हाल सादो। सिंधीअ में अहिड़ा जुमिला जिन जे आख़िर में थो, था या थी अचे थो उहे प्रेज़ेंट इंडेफिनिट जा जुमिला हूंदा आहिनि, यानी अहिड़ो कमु जेको हिन वक़्तु थिए थो। सेंटेंस स्ट्रक्चर तव्हांखे यादि हूंदो, पाण पढ़ी आहियूं पहिरीं वीडियो में। सब्जेक्ट, वर्ब ऐं ऑब्जेक्ट लिखिबो आहे। सब्जेक्ट मतिलबु कमु कंदड़, वर्ब मतिलबु कमु ऐं ऑब्जेक्ट जो मतिलबु आहे कमु वारी शइ। हिन टेंस में पाण खे सब्जेक्ट्स जा ॿ ग्रुप ज़हन में रखणा पवंदा। पहिरियों ग्रुप आहे ही, शी, इट ऐं सिंगुलर नाउन। ठीकु आहे। सब्जेक्ट, वर्ब ऐं ऑब्जेक्ट जी सीरीज़ में जॾहिं पाण सब्जेक्ट ॾिसंदासीं उहो जेकॾहिं इन्हनि मां को हूंदो त पोइ इन जे अॻियां जेको वर्ब हूंदो उन सां गॾु एस या ई एस जो इज़ाफ़ो कंदासीं। पर जेकॾहिं सब्जेक्ट्स में आई, यू, वी, दे या सिंगुलर नाउन, प्लूरल नाउन हूंदो, प्लूरल नाउन यानी इस्म जमा, त पोइ उन सां उन जे अॻियां जेको वर्ब ईंदो उन सां गॾु पाण एस या ई एस जो इज़ाफ़ो कोन कंदासीं। ठीकु आहे। तो दोस्तों हीअ सब्जेक्ट्स जा ॿ ग्रुप तव्हांखे यादि हुजणु घुरिजनि। हाणे पाण अचूं था मिसालनि ॾांहुं। मिसालनि ॾांहुं वञण खां पहिरीं बि आउं चाहींदुसि त हिते तव्हांजे साम्हूं ही ॿई सब्जेक्ट्स जा ग्रुप लिखी छॾियां त जीअं तव्हांखे सम्झण में आसानी थिए। दोस्तों सब्जेक्ट जो पहिरियों ग्रुप जेकर तव्हां गौर करियो त इहो सभु वाहिद वारा आहिनि, यानी ही, शी, इट ऐं सिंगुलर नाउन। इन्हनि सां जॾहिं वर्ब ईंदो उन्हनि सां एस या ई एस लॻंदो, सिर्फ़ु हिन टेंस में। ठीकु आहे। पर जेकॾहिं हेठि वारो ॾिसूं उन में सभु प्लूरल वारा आहिनि, यानी जमा वारा, सवाइ आई जे। पर इन्हनि सां गॾु जेको वर्ब ईंदो उन सां एस या ई एस कोन लॻंदो, सिर्फ़ु हिन ई टेंस में। ठीकु आहे। इहे ॻाल्हियूं तव्हांखे ज़हन में रखणियूं आहिनि। थोरियूं असांखां ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि। अचो त हाणे मिसालनि ॾांहुं हलूं था। ही पहिरियों मिसाल आहे, असीं सबक़ लिखूं था। ठीकु आहे। हिन जे आख़िर में बि था आहे, तमामु सादो जुमिलो आहे। हिन में सब्जेक्ट आहे असीं, यानी कमु कंदड़ असीं। असीं खे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि वी। हाणे वी लिखण खां पोइ पाण ॾिसंदासीं त इन सब्जेक्ट खां पोइ जेको वर्ब ईंदो इन सां एस या ई एस लॻंदो या न। वी जेको आहे सो उहो आहे सब्जेक्ट जंहिंसां गॾु जेको वर्ब ईंदो उन सां एस या ई एस कोन लॻंदो। उन जे करे पाण राइट सां एस या ई एस न लॻाईंदे लिखियो आहे वी राइट लेसन। ठीकु आहे। अचो त ॿियो मिसाल ॾिसूं था। ॿियो मिसाल आहे, उहे सूफ़ खाइनि था। ठीकु आहे। हाणे इन में जेको सब्जेक्ट थींदो सो थींदो उहे। सब्जेक्ट यानी कम जो कंदड़। कम जो कंदड़ केरु आहे? उहे खे अंग्रेज़ी में चवनि था दे। ठीकु आहे। दे लिखण खां पोइ पाण ॾिसूं जेकॾहिं त इहो बि सब्जेक्ट जे उन ग्रुप सां तालुक़ु रखे थो जंहिंखां पोइ जेको वर्ब ईंदो उन सां एस या ई एस न लॻंदो। हिन जुमिले में वर्ब आहे खाइण। सो खाइण खे ईट चवनि था, एस या ई एस न लॻाईंदासीं, पाण लिखंदासीं दे ईट एप्पल्स। ठीकु आहे। दोस्तों हाणे अचो त हिकिड़े ॿिए मिसाल ते गौर था करियूं। ही ॿियो मिसाल आहे, राजू गीत ॻाए थो। ठीकु आहे। हाणे इन में जेकॾहिं पाण थोरो ध्यानु करियूं त राजू इन जो सब्जेक्ट आहे, कम जो कंदड़, गीत जो ॻाईंदड़ राजू आहे। ठीकु आहे। राजू ॾे पाण जेकॾहिं ध्यानु करियूं त राजू हिकिड़े छोकिरे जो नालो आहे, यानी सिंगल नाउन आहे, सिंगुलर नाउन, यानी हिकिड़ो छोकिरो आहे। जाम छोकिरा कोन्हे, राजू ऐं अहमद बि कोन्हे। ठीकु आहे। हिकिड़ो आहे। उन जे करे ॻाइण जेको इन जो वर्ब आहे उन सां गॾु एस या ई एस ज़रूरु लॻंदो। पाण लिखंदासीं राजू सिंग्स सॉन्ग। गीत खे सॉन्ग चवनि था। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां इन खे बि तव्हां ॾिसी वरितो। हाणे अचो त पाण ॿिया मिसाल था ॾिसूं जंहिंजे ज़रिए अञा तव्हां आसानी सां सम्झी सघो था। हीअ असां लिखियो आहे छोकिरी पाणी पीए थी। ठीकु आहे। हाणे इन में कमु कंदड़ आहे छोकिरी, पाणीअ जी पीअंदड़ आहे छोकिरी। सो छोकिरीअ खे अंग्रेज़ी में गर्ल चवनि था, पर असांखे इहो बि यादि रखणु घुरिजे त गर्ल जेको आहे सो हिकिड़ी छोकिरी आहे, यानी सिंगल नाउन आहे। ठीकु आहे। सो पाण जेको आहे सो इन सां गॾु जेको वर्ब ईंदो पीअण, उन सां गॾु एस या ई एस लॻाईंदासीं। पीअण खे ड्रिंक चवनि था, हिते पाण लिखंदासीं ड्रिंक्स। गर्ल ड्रिंक्स वाटर। ठीकु आहे। छोकिरी पाणी पीए थी। पर साॻी नमूने सां जेकॾहिं छोकिरी जी जाइ ते छोकिरियूं हुजे, ठीकु आहे, यानी इस्म वाहिद जे बदिरां इस्म जमा हुजे, छोकिरियूं पाणी पीअण थियूं, त पोइ असां सम्झंदासीं त इहो छोकिरियूं जमा आहे, यानी प्लूरल नाउन आहे। सो इन खे गर्ल्स लिखियो वेंदो। ठीकु आहे। त पाण गर्ल्स लिखंदासीं, इहो प्लूरल नाउन आहे, उन जे करे इन सां गॾु जेको पीअण ड्रिंक
ईंदो ड्रिंक उन सां गॾु SEIS न लॻंदो। पाण लिखंदासीं गर्ल्स ड्रिंक वाटर। ठीकु आहे, मिसालनि खे ध्यान सां ॾिसो त तव्हां आसानी सां सम्झी सघो था। जी दोस्तों, ये तो हुआ पॉजिटिव सेंटेंसेस। पाण हाणे इन्हनि खे नेगेटिव, इंट्रोगेटिव ऐं इंट्रोगेटिव नेगेटिव करणु सिखंदासीं। हिकु भेरो ॿीहर ही थोरो पॉजिटिव सेंटेंसेस जा मिसाल आहिनि, इन्हनि खे ॾिसी वठो। ही ईट्स मैंगो, दे प्ले गेम, शी हेल्प्स पुअर, आई राइट लेसन, ज़ाहिद रीड्स बुक। ऐं अहिड़े नमूने सां ही आहे हिकिड़ो ॿियो बि तव्हांजे साम्हूं, आमना एंड रिदा मेक राइस। आमना ऐं रिदा चांवर थियूं ठाहिनि। ठीकु आहे, त हाणे अचो त इन्हनि खे नेगेटिव करण था सिखूं। पर नेगेटिव यानी नाकारी सेंटेंसिस। नाकारी जे लाइ असांखे ज़हन में रखणु घुरिजे त जेके प्लूरल वारा सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि में हेल्पिंग वर्ब डज़ लॻंदो नाट खां पहिरीं, जॾहिं त सब्जेक्ट जेकॾहिं प्लूरल वारा हूंदा त उन्हनि में डू नॉट लॻंदो, यानी हेल्पिंग वर्ब मददगार फ़इल डू लॻंदो। ठीकु आहे, हीअ हिन जो पहिरियों मिसाल आहे, रीड्स लेसन। त हाणे इन जो नेगेटिव थींदो ही डज़ नॉट रीड लेसन। अहिड़े ई नमूने सां ॿियो मिसाल आहे, दे विज़िट ज़ू, उहे चिड़ियाघर घुमनि था। इहो थींदो दे डू नॉट विज़िट ज़ू, उहे चिड़ियाघर कोन था घुमनि। त दोस्तों साॻे नमूने सां इन्हनि खे पाण इंटरोगेटिव करणु सिखंदासीं। इंटरोगेटिव जो मतिलबु आहे सवालिया, यानी छा हीअ करे थो या छा हू नथो करे। साॻे नमूने सां इन्हनि जा मददगार फ़इल असांखे ज़हन में रखणा आहिनि। डज़ लॻंदो आहे सिंगल वारनि सां, मथियां सब्जेक्ट जे ग्रुप सां, हेठि वारे सां डू लॻंदो आहे। साॻिया ई पाण जुमिला आहिनि, उन्हनि खे पाण हाणे इंट्रोगेटिव कंदासीं। ही आहे, ही रीड्स लेसन, ही सबक़ु पढ़े थो। डज़ ही रीड लेसन, छा हीअ सबक़ु पढ़े थो। आख़िर में सवाल जी निशानी ॾींदासीं। इंट्रोगेटिव में डू ऐं डज़ पहिरियां लॻंदा। ठीकु आहे, दे विज़िट ज़ू, उहे चिड़ियाघर घुमनि था। पर हाणे जेकॾहिं पाण लिखूं छा ही चिड़ियाघर घुमनि था, त पोइ डू दे विज़िट ज़ू। ठीकु आहे, डू इन करे जो दे जेको आहे सो सब्जेक्ट जे उन ग्रुप मां आहे जंहिंमें डू लॻंदो। ठीकु आहे, ही जेको आहे सो सब्जेक्ट जे मथे ग्रुप में आहे, उन जे करे पाण उन सां डज़ लॻायोसीं। ही डज़ ही रीड लेसन। ठीकु आहे, हाणे अचो त इन्हनि खे पाण इंट्रोगेटिव नेगेटिव करण था सिखूं। इंट्रोगेटिव नेगेटिव जो मतिलबु आहे सवालिया नाकारी, यानी ही छा हीअ कोन थो करे या छा ही कमु कोन थो थिए। साॻे नमूने सां असांखे हेल्पिंग वर्ब बिल्कुलु ज़हन नशीन करे छॾिणा आहिनि। इहे साॻे ई आहिनि, हिन में का बदिलाव कोन्हे को। हाणे इन साॻे जुमिले खे पाण इंट्रोगेटिव नेगेटिव कंदासीं। ठीकु आहे, ही रीड्स लेसन, हीअ सबक़ु लिखे थो थींदो। डज़ ही नॉट रीड लेसन, छा हीअ सबक़ु कोन थो लिखे। साॻे नमूने सां दे विज़िट ज़ू, उहे चिड़ियाघर घुमनि था। पाण जेकॾहिं चऊं छा उहे चिड़ियाघर कोन था घुमनि, यानी इंट्रोगेटिव नेगेटिव, त पोइ लिखंदासीं डू दे नॉट विज़िट ज़ू। त दोस्तों हीअ हिन जा सादा सादा मिसाल हुआ। कंहिं बि जुमिले जा 4 फॉर्मेट थींदा आहिनि, पॉज़िटिव, नेगेटिव, इंट्रोगेटिव ऐं इंट्रोगेटिव नेगेटिव। इहे असां तव्हांखे ॿुधायासीं। तव्हां अहिड़ा मिसाल ॿिया वठो, उन्हनि खे बदिलायो ऐं अहिड़े नमूने सां तव्हां जेको आहे सो हिन जी प्रैक्टिस करियो। अचो त पाण हिन खे डू एज़ डायरेक्टेड में ॾिसूं था त जीअं अञा बि आसानी थिए। डू एज़ डायरेक्टेड यानी जीअं ॿुधायल हुजे तीअं कयो। हाणे पहिरियों आहे आई मेक चार्ट, ऐं चार्ट थो ठाहियां। इन खे पाण खे इंट यानी इंट्रोगेटिव करिणो आहे, सवालिया। त आई आहे, उन जे करे सवालिया में डू आई मेक चार्ट, छा आऊं चार्ट ठाहियां थो। हाणे इन खे पाण सवालिया कंदासीं ईअं। ठीकु आहे, तव्हांजी टेस्ट में तक़रीबन डू एज़ डायरेक्टेड वांगुरु ई का शइ अची सघे थी। बॉय प्लेज़ विथ मैचिस, छोकिरो माचिस सां खेॾे थो। हाणे इन खे इंट्रोगेटिव नेगेटिव ठाहींदासीं त पाण लिखंदासीं डज़ बॉय प्ले विथ मैचिस, छा छोकिरो माचिस सां खेॾे थो। ओ सॉरी, ही ते प्रिंट में ग़लती थी वई अथव। डज़ बॉय नॉट प्ले विथ मैचिस, हिन में नॉट लॻंदो, मूंखे लिखण में थोरी ग़लती थी वई अथव। ठीकु आहे, हाणे ही जी ॿियो आहे डज़ शी बाय क्लॉथिस। इन खे जेकॾहिं पॉज़िटिव करियूं, इहो आहे सवालिया,
छा हीअ कपिड़ा ख़रीद करे थी, त इनखे पॉज़िटिव वेरी सिंपल पाण कंदासीं, शी बायस क्लॉथिस। ठीकु आहे, त दोस्तो हीअ सादड़ा मिसाल असां तव्हांजे साम्हूं बयानु कया। असां सिर्फ़ु ॿुधाए सघूं था, बारहा प्रैक्टिस तव्हांखे करणी आहे। देर सां हाज़िर थियण जे लाइ माज़रत, असल में सिंध जी सूरत हाल ॾाढी ख़राबु हुई, उन जे करे असां तमामु घणा परेशान हुआसीं। यकीनन तव्हां बि हूंदव, दरिया कैनालनि जे मामले ते जेको मोरे में कहर थियो, उन जे करे असां तमामु घणा अपसेट थियासीं। सो बहरहाल कोशिशि कंदासीं त तव्हां सां गॾु रहूं। चैनल खे सब्सक्राइब कंदा त